80 वारे ॾहाके जे पछाड़कनि ॾींहंनि ताईं सिंध जे अंदरि अताउल्ला खान न्याज़ी ऐं आबिदा ख़ानम जे गीतनि जी गूंजार रही। थर जे भड़बांग भिटनि खां वठी काछे कोहिस्तान समेत सिंध जे ॾुरान इलाइक़नि जे ॿाहिराड़ी वारनि पटनि ते अताउल्ला ईसा खैलवी आम तौर ते जंहिंजो नालो मशहूरु आहे, उन अताउल्ला न्याज़ी ऐं आबिदा ख़ानम जे पुरसोज़ आवाज़ जे उदास गीतनि जो ग़लबो रहियो। ही उहो दौरु हो जॾहिं सिंध जे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि जे अंदरि मौजूदु ऑडियो कैसेटनि जे म्यूज़िक सेंटर्स खां वठी वॾनि शहरनि जे म्यूज़िक सेंटर्स ताईं अताउल्ला खान न्याज़ी ऐं आबिदा ख़ानम जे फिल्मी तोड़े आम महफ़िलनि जे गीतनि वारनि कैसेटनि जी ख़रीदारी जो उरूज हुयो। हिकु दौरु हुयो जो आबिदा ख़ानम ऐं अताउल्ला न्याज़ी उदास माण्हुनि जा फ़नकार बणिजी सिंध जे ॾुरान इलाइक़नि जे अंदरि उहे माण्हू जेके तकलीफ़ुनि परेशानियुनि भोगनाउनि ऐं महरूमियुनि जो शिकार रहिया, ऐं उहे जेके हक़नि खां महरूम रहिया, ऐं उहे जिन खे हिन समाज धिकारियल नज़रनि सां ॾिठो, उन्हनि माण्हुनि पंहिंजे थाकनि ते होटलनि, केबिननि, छननि ऐं वेड़नि वस्तियुनि में, कचेरियुनि में, पंहिंजनि दोस्तनि यारनि जे यादगार महफ़िलनि में, शादियुनि ऐं काजनि में अताउल्ला ऐं आबिदा ख़ानम खे ॿुधण जो हिकु अणखुटु सिलसिलो जारी रखियो। हीउ दौरु हुयो जंहिं दौर में अताउल्ला ऐं आबिदा ख़ानम जेतोणीकि पंजाब जे इलाइक़े जा वधीक पॉपुलर ऐं मशहूरु फ़नकार रहिया, पर उहे सिंध जा थी चुका हुआ। खेनि सिंध जे मौसीक़ी जी दुनिया मां आउट करणु न रुगो मुश्किल बणिजी चुको हुयो, पर नामुमकिन बणिजी चुको हुयो। इहो सिलसिलो हिकिड़े वॾे अरसे ताईं 1980 जे पछाड़कनि ॾियारनि ताईं जारी रहियो। ऐं पोइ हिकु दौरु आयो जो उन दौर जे अंदरि जॾहिं सिंध में धाड़ेल कल्चर जो बि हिकिड़ो वक़्तु हुयो ऐं टाइम हुयो जेको आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियण तरफ़ बि वञणु शुरू थियो हो। इन दौर जे अंदरि ॿेलनि में झरझंग ऐं भड़बांग जेके सुनसान ऐं वीरान थाक आहिनि, उन्हनि ते बि हिननि फ़नकारनि खे ॿुधण जो सिलसिलो जारी रहियो। पर पोइ जॾहिं चपड़ी ऐं यकतारे जी दुनिया जे बादशाह फ़नकार सिंध जे ख़ूबसूरत शहर फुल सां तालुक़ु रखंदड़ जलाल चांडियो जॾहिं मौसीक़ी जे दुनिया में पेर पातो, त घणनि ई फ़नकारनि जा हुन छका छॾाए छॾिया। चपड़ी ऐं यकतारे ते हिन पंहिंजे वर्सटाइल अंदाज़ में जंहिं ख़ूबसूरत स्टाइल सां ॻाइणु शुरू कयो, तमामु घणो तेज़ीअ सां घणनि फ़नकारनि खे पुठिते छॾे ॾिनो। आख़िरकार काछे कोहिस्तान ऐं थर समेत सिंध जे हर ॿाहिराड़े जे इलाइक़े जे अंदरि ज़मीननि, ॿननि ऐं ॿारनि ते तोड़े खेड़ी जे दौरान वॼंदड़ ट्रैक्टर जे ख़ूबसूरत ऐं हिकिड़े दिलफ़रेब मंज़र जे दौरान जेको लाउडली ऐं तमामु वॾे शोर वारे अंदाज़ में लाउड स्पीकरनि ते रिकॉर्ड हलंदा हुया, उते आबिदा ख़ानम ऐं अताउल्ला न्याज़ी जे कैसेटनि जी जाइ ते जलाल चांडे जी कैसेट हलणु लॻी। ऐं बिल्कुलु ईअं पोइ आहिस्ते आहिस्ते जलाल चांडियो जे इन चपड़ी ऐं यकतारे जे ख़ूबसूरत अंदाज़ अवामी स्टाइल अपनाए वरितो ऐं सिंध जे शादियुनि, काजनि, मेलनि, मलाखड़नि ऐं दौलनि शरनायनि जे ख़ूबसूरत महफ़िलनि में बि जलाल चांडियो जो अहिड़ो ज़बरदस्त अंदाज़ हावी थींदो वियो। कंहिं हद ताईं जलाल चांडियो अताउल्ला न्याज़ी ऐं आबिदा ख़ानम खे मौसीक़ी जी दुनिया में तमामु घणो धिके पोइते कयो, ख़ुसूस तौर ते सिंध जे हवाले सां। जेतोणीकि अताउल्ला न्याज़ी अॼु बि ॾेह तोड़े परॾेह में तमामु वॾो फ़नकार आहे ऐं एतिराम लाइक़ु, इज़त लाइक़ु पिणु आहे, पर
सिंध जे अंदरि जेका हुन जी हाकिमत हुई उनखे ख़तमु करण में जी शुरूआति जेका थी उन में जलाल चांडे जो पहिरियों किरदारु रहियो। उन बाद इन साॻे स्टाइल सां सिंध जे लाड़ पट्टी खां वठी थर जे पट्टी ताईं ऐं कारूंजर खां कश्मीर ऐं कींझर ताईं तोड़े सिंध जे राजधानी कराचीअ जे सिंधी आबादियुनि ॻोठनि में बि जलाल चांडे सां गॾु अरबाब सोलंकी ऐं इन अंदाज़ जे स्टाइल जे ॿियनि फ़नकारनि जो बि केसटूं उरूज ते विकिरो थियणु शुरू थियूं। पर जेको जलाल खां पोइ ॿियनि वॾनि फ़नकारनि अताउल्ला ऐं आबिदा ख़ानम जे ज़ोर खे टोड़ण में पंहिंजो किरदारु अदा कयो, उन्हनि में ताज़ो असां खां विछड़ी वियल थर जो लोक फ़नकार हैदर रिंद बि शामिलु आहे। हैदर रिंद जंहिं पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ सां सिंधी सराइकी ऐं मारवाड़ी लोक गीतनि जे वसीले जेको उरूज माणियो, उन जे उरूज जो अंदाज़ बि अवामी स्टाइल जो रहियो, जंहिंजे नतीजे में हू बि थर तोड़े काछे कोहिस्तान जे ॿाराड़ियुनि में छननि ऐं वाइणनि वस्तियुनि में वॼणु लॻो। ऐं बिल्कुलु अहिड़े ई अंदाज़ सां सिंध जी कोयल, थर जी कोयल फौज़िया सुमरो बि माण्हुनि खे पाण ॾांहुं इंतिहाई तेज़ीअ सां छिके वरितो ऐं माण्हुनि जे दिलनि ते हुन राज करणु शुरू कयो। फौज़िया ॻाइणु शुरू कंदी हुई त पिंडाल झूमी उथंदा हुआ ऐं पिंडाल जे अंदरि नौजवाननि जे चहिरनि ते मुर्कूं तोड़े ख़ुशियूं तरी ईंदियूं हुयूं। ऐं हू जॾहिं हज़ारे लखें माण्हुनि जे पिंडाल जे आॾो मेलनि मलाखड़नि जे अंदरि अवामी अंदाज़ सां जॾहिं कोई उदास गीत ॻाईंदी हुई त यकीन करियो तमामु समूरो पिंडाल हिकिड़े उदासीअ जे दिलफ़रेब मंज़रनामे में जकड़जी वेंदो हुयो। सो ॻाल्हि पे कईसीं त सिंध जे अंदरि पहिरीं जलाल चांडियो ऐं उन बाद अरबाब सोलंकी, फौज़िया सुमरो ऐं असां खां ताज़ो विछड़ी वियल थर जे लोक रागी हैदर रिंद, इहे टे ख़ासि तौर ते फ़नकार हैदर रिंद, जलाल चांडियो ऐं फौज़िया सुमरो अहिड़ा फ़नकार रहिया आहिनि जिन सिंध जे अंदरि आबिदा ख़ानम ऐं अताउल्ला न्याज़ी जे मौसीक़ी जे ज़ोर खे टोड़ण में अहम ऐं मरकज़ी किरदारु अदा कयो। अॼु इहे टेई फ़नकार असांजे विच में न आहिनि। दुआ कयो त मालिक साईं इन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम नसीब